एटम जा नंढड़ा ज़रड़ा। इलेक्ट्रॉन काटू चार्ज वारो ज़रड़ो आहे जेको शेलनि में गर्दिश कंदो रहंदो आहे। प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन न्यूक्लियस जे अंदरि हूंदा आहिनि। प्रोटॉन वाधू चार्ज वारो ज़रड़ो आहे ऐं जॾहिं त न्यूट्रॉन ते का बि चार्ज न हूंदी आहे। इहे ॿई प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन न्यूक्लियस जे अंदरि हूंदा आहिनि। एटम मादे जो तमामु नंढड़ो ज़रड़ो आहे जंहिंखे मादे जो नंढे में नंढड़ो ज़रड़ो बि चइबो आहे या मादे जो बुनियादी एको आहे। यानी जेके बि मादो आहे समूरो एटम जो ठहियलु आहे। हिकु जहिड़ा एटम मिली करे मालिक्यूल ठाहींदा आहिनि। हाणे ॾिसो, जीअं हाइड्रोजन जा 2 एटम मिली करे H2 ठही वियो। हाणे H2 जेको आहे इहो मालिक्यूल आहे। अहिड़े नमूने जेकॾहिं ऑक्सीजन जा 2 मिली करे O2 ठाहिनि त उहो बि मालिक्यूल हूंदो। नंढड़ा नंढड़ा मालिक्यूल मिली करे वॾा मालिक्यूल ठाहींदा आहिनि। नंढड़नि मालिक्यूलनि खे माइक्रो मालिक्यूल या मोनो मालिक्यूल बि चइबो आहे। मोनो मालिक्यूलनि जो मिसाल जीअं मोनोसेक्राइड आहे, अमाइनो एसिड्स आहिनि, फैटी एसिड्स आहिनि या न्यूक्लियोटाइड्स आहिनि। इहे मिली करे वॾा मालिक्यूल ठाहींदा। वॾा मालिक्यूल जेके नंढड़नि मालिक्यूलनि यानी माइक्रो मालिक्यूल या मोनो मालिक्यूल्स जा ठहियल हूंदा आहिनि। वॾनि मालिक्यूलनि खे मैक्रो मालिक्यूल्स या पॉलीमर्स बि चइबो आहे। ऐं वॾा मालिक्यूल कार्बोहाइड्रेट्स जेके मोनोसेक्राइड जा ठहियल आहिनि, प्रोटीन जेके अमाइनो एसिड जा ठहियल आहिनि ऐं लिपिड्स जेके फैटी एसिड्स ऐं ग्लिसरॉल जा ठहियल आहिनि। आर्गेनिल्स यानी उज़वड़ा इहे सेल जा तमामु नंढड़ा ज़रड़ा आहिनि जेके सेल में कमु कंदा आहिनि। आर्गेनिल्स मैक्रो मालिक्यूल यानी वॾनि मालिक्यूल्स जा ठहियल हूंदा आहिनि। इहे जीव घरड़े जा नंढड़ा ज़रड़ा आहिनि जेके जीव घरड़े में को ख़ासि कमु कंदा आहिनि, जीअं माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी बाजी। जीव घरड़ो जंहिंखे अंग्रेज़ी में सेल चइबो आहे, इहो जानदारनि जो बुनियादी एको आहे। जीव घरड़े में आर्गेनिल्स हूंदा आहिनि। आर्गेनिल्स मिली करे जीव घरड़ो ठाहींदा आहिनि ऐं उहे आर्गेनिल्स जीव घरड़े में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कमु कंदा आहिनि। हिकु जहिड़ा जीव घरड़ा मिली करे ओॼा ठाहींदा आहिनि। ओॼनि खे तांदूरा या अंग्रेज़ी में टिश्यूज़ बि चइबो आहे। ओॼनि जा मिसाल जीअं नर्वस टिश्यूज़ आहिनि या कनेक्टिव टिश्यूज़ आहिनि या एपिथेलियल टिश्यूज़ आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ओॼा या टिश्यूज़ मिली करे उज़वा ठाहींदा आहिनि, जीअं दिलि, दिमाग़ु, बुकियूं, हथ, पेर वग़ैरह वग़ैरह। इहे सभु जेके उज़वा आहिनि इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे टिश्यूज़ जा ठहियल आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उज़वा गॾिजी करे को ख़ासि कमु करनि त उनखे उज़वनि जो निज़ाम चइबो आहे। उज़वनि जे निज़ाम में छा थींदो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उज़वा गॾिजी करे को हिकिड़ो कमु जानदारनि में अदा करनि था। जीअं खाधे जो निज़ाम। खाधे जे निज़ाम में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उज़वा शामिलु हुजनि था, जीअं वात आहे, हलक यानी फेरिंग्स आहे, लेरिंग्स आहे, खाधे जी नाली यानी एसोफेगस आहे, मादो आहे, नंढो आंड्रो आहे, वॾो आंड्रो आहे, रेक्टम आहे ऐं इनस आहे। इन खां सवाइ मददगार उज़वा जेरो, लबलबो, पितो वग़ैरह आहिनि। आर्गनिज़म या जानदार। इहे जानदार मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे आर्गन्स मिली करे जानदार ठाहिनि था पिया। जानदार छाखे चइबो आहे? जंहिंमें ज़िंदगी जूं बुनियादी ख़ासियतूं मौजूदु हुजनि, जीअं साहु खणणु, वात वेझ। हिकु जहिड़नि जानदारनि जो मेड़ जंहिंजूं सभई ख़ासियतूं हिकु जहिड़ियूं हुजनि ऐं जेके हिकु ई जॻह ते साॻी जॻह ते रहनि त उन्हनि खे स्पीशीज़ यानी सिंधी में जिन्स चइबो आहे, जीअं इंसान या मेंहिं, ॿकरी वग़ैरह। यादि रखो त इंसान हिकु अलॻि स्पीशीज़ या जिन्स आहे, मेंहिं हिकु अलॻि स्पीशीज़ सां तालुक़ु रखे थी ऐं ॿकरी हिकु अलॻि जिन्स आहे। हिकु जहिड़ियूं जिन्सूं जेके साॻी जॻह ते रहनि त उन्हनि खे आबादी चइबो आहे। जीअं मच्छियूं जेकॾहिं पाणी में रहनि थियूं, सिर्फ़ु मच्छियुनि जी जिन्स हुजे त पोइ उनखे चवंदासीं मच्छियुनि जी आबादी। जेकॾहिं मुख़्तलिफ़ जिन्सूं जेके साॻी जॻह ते रहनि त उन्हनि खे कम्यूनिटी चइबो आहे, सिंधी में वेड़ो या ख़ानदान चइबो आहे। जीअं पाणीअ में मच्छियूं बि रहंदियूं आहिनि, कुमियूं, कछूं बि रहंदा आहिनि, त हाणे इन्हनि खे कम्यूनिटी चइबो, हाणे जिन्स या आबादी न चइबो। इकोसिस्टम यानी जानदारनि सां तालुक़ु ऐं जानदारनि जो संदन माहौल सां तालुक़ु। जीअं इंसान ज़ात आहे त इंसाननि जो ॿियनि जानदारनि सां जहिड़ो मेंहिं सां तालुक़ु आहे, खीर जो ॿकरीअ सां तालुक़ु आहे, गऊं सां तालुक़ु आहे या पाणी सां, हवा सां तालुक़ु आहे। इनखे इकोसिस्टम चइबो। बायोस्फीयर यानी धरतीअ जो उहो तओ जिथे ज़िंदगी मौजूदु आहे ऐं ज़िंदगी जूं सभई सहूलियतूं मौजूदु आहिनि, जहिड़ो कि पाणी आहे, ऑक्सीजन आहे
या उन खां सवाइ जानदारनि जो हिक ॿिए सां जेको डिपेंडेंट तालुक़ु आहे उहो मौजूदु हुजे।